जी सिंध अंदर 15 सालन दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत रही है, मगर सिंध जी जेकी क़िस्मत उहा बदिलजी न सघी आहे। सिंध जो उहो वाहिद ज़िलो जामशोरो आहे, उहो बि हिन वक़्त ताईं तरक़ियाती कमनि में मुकमल तौर नज़रअंदाज थी वई। असां कोटड़ी साइड जो म्यूनिसिपल बोलाड़ीअ जो इलाइक़ो आहे, बब्बर स्टाफ खां ख़ुदा जी बस्ती तरफ़ वञूं पिया, जिते हज़ारनि जी तइदाद में आबादी रहंदड़ आहिनि माण्हू। उन्हनि जा रोड रस्ता जेके आहिनि उहे न ठहियल आहिनि। पीअण जो साफ़ पाणी केतिरनि ई सालनि खां नाहे मिलियल। ही असां बि सालनि खां पोइ हिन इलाइक़े में हिते पहुता आहियूं। हिन वक़्तु तव्हांखे ॾेखारियूं था ही मेन रोड जी सूरत हाल इहा आहे। असांखे अधु कलाकु थी वियो आहे बब्बर स्टाफ खां ख़ुदा जी बस्ती जेको मेन स्टाफ आहे उन ते पहुचण लाइ। असांजे वीडियो जो भरण जो मक़सदु इहो आहे त जेके हिते चूंडियल नुमाइंदा रहिया उन्हनि छा तरक़ियाती कम कराया न कराया, उहे सूरत हाल तव्हांखे हिन नंढड़ी वीडियो ज़रिए तव्हांखे ॾेखारियूं था। हीअ सूरत हाल आहे असांजे इलाइक़े जी। असां हिकिड़ी स्टोरी ठाहियूं पिया, उहा बि जल्दी पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदासीं, जेकी 15 सालनि दौरान जामशोर ज़िले में कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि न थिया आहिनि, अवाम खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। मगर इंतिहाई ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे जामशोर ज़िले जो म्यूनिसिपल बोलाड़ी। असां दोस्त जेके सोशल मीडिया ते ॾिसनि था उन्हनि खे हिन वीडियो ज़रिए उहो आगाही ॾियूं पिया त 8 फरवरी ते पूरे मुल्क में आम चूंडियूं थियण वञनि पियूं। उम्मीदवार वोट वठण लाइ अवाम ॾे वेंदा। पोइ ॾिसूं था अवाम कंहिंखे चूंडे वरी ऐवाननि ताईं पहुचाए थी, उहे पंहिंजे इलाइक़े जा तरक़ियाती कम कराईंदा या न कराईंदा, उन्हनि खे ठला आसरा ॾींदा जीअं हमेशह 5 सालनि दौरान ॾिना वेंदा आहिनि। हीअ सूरत हाल आहे म्यूनिसिपल बोलाड़ीअ जी। ही रोड रस्ता इंतिहाई सूरत हाल ख़तरनाक आहे। हाणे अवाम खे हितां जे फ़ैसिलो करिणो 8 फरवरी ते कहिड़ा नुमाइंदा चूंडे ऐवाननि ते पहुचाइनि था, जेके उहे पंहिंजे इलाइक़े जी ऐं हिन इलाइक़े जे म्यूनिसिपल बोलाड़ी जी तरक़ी लाइ जेके अॻभरा रहंदा, उहो त 8 फरवरी ते हितां जी अवाम ई फ़ैसिलो करिणो त कहिड़े नुमाइंदे खे वोट ॾेई ऐवाननि ते। असांजी हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त अवाम खे ॾेखारियूं हितां जी अवाम खे त कहिड़ा कम थिया आहिनि न थिया आहिनि। सूरत हाल हीअ ॾिसो सूरत हाल आहे, गंदगीअ जा ढेर। पढ़ियल तबिको हिते रहे थो, उन खां अलावा पोरियल तबिको घणो रहे थो हिते।